अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे हो चार जेडीओ न्यूज़ आया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। दिलदार चांडियो जी डिस्प्ले सेंटर गवर्नमेंट प्राइमरी स्कूल ॻोठ राहिब शाह ऐं डिस्प्ले सेंटर ॻोठ मीरो चांडियो में ज़िला काउंसिल मेंबर गुलाम मुस्तफ़ा उन्नड़ डिस्प्ले सेंटर जो दौरो करे उस्ताद वाजिद चांडियो खां तफ़सील वरिता। उन मौक़े ते मोहम्मद हसन चांडियो, जाम अशरफ उन्नड़, जाम राजा उन्नड़, सोशल वर्कर दिलदार चांडियो पिणु मौजूद हुयो। असां यूसी 15 फतेहपुर में जिथे सेंटर आहे मीरो चांडियो उते पहुतल आहियूं। विज़िट कईसीं। माशाल्लाह हिते काफ़ी माण्हू आया आहिनि, पर महिरबानी करे काफ़ी ॻोठ अञा बि रहियल आहिनि जेके हिन खां पोइ वरी टाइम आहे कोन। हिन खां पोइ महिरबानी करे सभई अचनि ऐं एहतियात कनि इहो त का शइ रहिजे न। जेके हींअर असांखे घर वेठे हिते सहूलियत मिले थी इहा वरी बाद में न मिली सघंदी। महिरबानी। ऐं मुंहिंजो नंबर आहे 0305 340 612। जंहिं बि भाउ खे फ़ोन ते बि राब्तो करणो हुजे त मूं करे वठो। वधीक ख़बरनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो चार जेडीओ न्यूज़।